सिंधी संगत पारां असांजी 5वीं नर्सरी राइम थी रही आहे, जंहिंजी पछाड़ी जी तारीख़ लास्ट डेट आहे 31 अक्टूबर। मूंखे तव्हांखे घुर्जे हिक ॿिए जो साथ, सिंधी संगत खे साथ घुर्जे तव्हां माइटनि जो, छो जो हिन दफ़े जेके असांखे वीडियोज़ मिलिया आहिनि ॿारनि जा उहे तमामु घटि आहिनि। गुज़िरियल साल वांगुरु हिन वक़्त ताईं असांखे 1000 खनि वीडियो मिली वेंदा आहिनि, पर हिन दफ़े फ़क़ति 400 मिलिया आहिनि। उन जो मतिलबु आहे त तव्हांखे वधीक महिनत करणी आहे पंहिंजे ॿारनि सां, ऐं इन जे लाइ असां त इहो बि सजेस्ट कयो आहे त तव्हीं पंहिंजे ओड़े पाड़े में जेकॾहिं कुझु ॿार पाण सां गॾु करे उन्हनि खे सेखारियो। पर मूंखे लॻे थो उन खां वधीक हिकु सुठी ॻाल्हि ॿी थींदी जेकॾहिं तव्हीं 4-5 उहे माउरूं जिन खे ॿार आहिनि गॾिजी करे हिक ॿिए खे सेखारियो। पहिरीं उन्हनि खे बैत यादि थींदो त उहे पंहिंजे ॿारनि खे ॿुधाईंदियूं, ॿारनि खे सेखारींदियूं। असां इहा कोशिशि करे रहिया आहियूं त ज़ूम ते का टीचर पंहिंजे घर में ॿारनि खे नर्सरी राइम सेखारे। किन हंधनि ते बराबरि इहा तकलीफ़ आहे जो इंटरनेट बिल्कुलु ई घटि आहे, या उहा सवली हले बि कान थी, या वरी किन माइटनि खे स्मार्टफोन बि कान्हनि। सो इन जे लाइ असां सभिनी खे पंहिंजे समाज जे बारे में सोचणो आहे, ऐं ॿारनि खे सिंधी सेखारण जो ही जेको मौक़ो आहे उनखे विञाइणु न खपे। अॻु में त हू टीचर्स हूंदियूं हुयूं, जॾहिं हीअ सिचुएशन जेका हाणे बदिलजी वई आहे, अॻु में त असीं सिंधी मास्तरनि खे, टीचर्स खे रिक्वेस्ट कंदासीं, वेनती कंदासीं त हू पंहिंजे ॿारनि खे इहे नर्सरी राइम सेखारींदा हुआ, उन्हनि जो वीडियो शूट कराईंदा, ख़ासि ॿाहिरां प्रोफेशनल वीडियोग्राफर घुराईंदा हुआ, ऐं पोइ उन्हनि जा वीडियो असांखे मोकिलींदा हुआ। पर हाणे तकलीफ़ इहा आहे जो स्कूल सभु बंदि आहिनि, त तव्हां माइटनि ते जवाबदारी आहे, तव्हीं पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु सिंधी बैत सेखारियो जीअं हू सिंधी ॻाल्हाए सिखी वञनि। जीअं ई बैत हू तयारु कनि था ऐं तव्हां वीडियो कढो था, जॾहिं ताईं पंहिंजे ॿार जो वीडियो था कढो त ज़रूरु ख़्यालु रखिजो त घर में AC फैन न हले, ॿार रांदि रूंद आसपास में न कंदा हुजनि, ॿाहिरां आवाज़ न ईंदो हुजे, ऐं तव्हांजे ॿार जे मुंहं ते सुठी रोशनी हुजे, यानी लाइट सुठी हुजे। बसि वीडियो तयारु थी वियो त तव्हीं यकदमि sindhisangat.com ते वञी फॉर्म भरे वीडियो चाढ़े छॾिजो, ऐं कुझु ॾींहंनि जे अंदरि उहो वीडियो तव्हांखे YouTube जे असांजे चैनल सिंधी संगत किड्स ते बि ॾिसण में ईंदो। सो कयो तयारी ऐं गॾिजी करियो कोशिश जीअं असांजी सिंधी ॿोली सदाईं अमर रहे, असांजा नंढा ॿार सिंधी ॻाल्हाइनि, त इन खां वधीक सुठी ॻाल्हि ॿी कहिड़ी थी सघे जो असांजा ॿार सुठी सिंधी सिखी वेंदा ऐं ॻाल्हाए सघंदा। जय झूलेलाल।